सरदार सिंह ख्वाजा ऐं असांजो मौजूदु हुयो मकली वेझो 2010 में बोर्ड सफ़ाई लाइ ठाहियल गवर्नमेंट जी हिकु हाउसिंग सोसाइटी में। तव्हां ॿुधायो त कहिड़ो सबबु आहे जो हीअ हाउसिंग सोसाइटी आम माण्हू सां लाॻे थी? असली त मसइलो हिते 2010 वारी जेकी बोर्ड आई उन खां पोइ तुर्किश जेको आहे उन सां महिरबानी कई त हीअ 2010 में असांखे कॉलोनी जेको 2200 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं उहा असांखे ठाहे ॾिनी वई। उन खां पोइ उहा जेकी कॉलोनी 5 साल गुज़रण खां बावजूदि वीचारा माण्हू लखे माण्हू 2010 में जेको दरबदर थिया, माण्हुनि जा बेघर थी विया, माण्हुनि जो को बि जो का शइ न रही, न त अलो तलो सभु रख थी वियो। उन खां पोइ जेको तुर्किश मुल्क असांखे हीअ महिरबानी कई। महिरबानी खां अलावा पोइ असां हिते जेके 2010 खां पोइ 5 साल गुज़री विया। 5 सालनि में हिननि असां जेके मुश्किल माण्हू जेके दरबदर थिया उनखे इहा कॉलोनी अलाट न कई वई। अञा त तव्हां हींअर ॾिसो हुननि जा जेके दर आहिनि, दरियूं आहिनि, जेके हिननि मंझि डिश लॻल आहिनि, उहे बि माण्हू चोरी करे खणी विया। उन खां अलावा हिते जेकी असांखे इहो बि ॿुधो आहे त कुझु माण्हू खे जलील मेमण जे नाले सां का कॉलोनी अलाट कई वई आहे, पर उते तव्हां हीअ त मिस्किन माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अजो ठहियो वियो आहे। उन अजे खे बजाए हिकिड़े माण्हू पंहिंजी कॉलोनी ठाहे उनखे अलाट करे, हीअ मिस्किन माण्हू जा अजा आहिनि। असां उनखे इहो गुज़ारिश था करियूं त बराए महिरबानी हीअ मिस्किन माण्हू खे हींअर जेकी 2015 में बोर्ड आई आहे उन्हनि में बि लखे माण्हू दरबदर थिया आहिनि। माण्हू वीचारा के समंदरनि जे कंदियुनि ते पिया आहिनि, के पुठनि ते पिया आहिनि, के तव्हां हींअर ॾिठो तव्हां आया हूंदव त बाईपास ते लखे माण्हू जेके बेघर थी वेठल आहिनि, उनखे को बि अजो कोन्हे, उहो मिस्किन दरबदर आहिनि। असां उनखे इहा ई इल्तिजा करियूं त ख़ुदा रा तव्हां इहे सियासी जंग छॾे हिन मिस्किन माण्हू खे अजो ॾिनो हुजे त जीअं माण्हू वीचारा पंहिंजो अजो वेही कुझु सुख जो साह खणी सघे। तव्हां ॿुधायो त हिन कॉलोनी में कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं मौजूदु आहिनि? साईं, हिन में इहो किचन जी सहूलियत आहे, हिन में वॉशरूम जी सिस्टम आहे, हिन में जेको आहे पंखा लॻल आहिनि। हीअ तमामु बहितरीनु कॉलोनी ठहियल आहे। असां हुनजा जेको तमामु थोराइता आहियूं, जीअं मुल्क असांखे ॾिनी आहे, पर असांजो जेको मुल्क पाकिस्तान हिते 36 ज़िले जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे असीं गुज़ारिश था करियूं बराए महिरबानी हीअ तव्हां सियासी जहिड़ो छॾे हिन मिस्किन माण्हू खे अजो ॾिनो हुजे त माण्हू वीचारा तव्हांखे दुआऊं ॾियनि ऐं आईंदे लाइ तव्हांजो जेको सो भरजो न थी सघे। केतिरा हिन में कम्यूनिटी सेंटर ऐं केतिरियूं मस्जिदूं आहिनि? हिन में तक़रीबन आउं सम्झां थो हिन में कम्यूनिटी 4-5 खां कम्यूनिटी सेंटर आहिनि ऐं 3 खनि मस्जिदूं आहिनि ऐं ॿिया 2-3 स्कूल बि आहिनि। तव्हां ॿुधायो कहिड़ो सबबु आहे जो इहो कॉलोनी आम माण्हू खे जेके बोर्ड मुतासिर आहिनि अलाट थिए? हीअ असां इहो ॿुधूं पिया त हिन जी हिकिड़ो सियासी जंग आहे, सियासी जहिड़ो पोइ या त हिनखे घर विकिरो करणा आहिनि या असां हिनखे चवंदा बाबा छॾियो तव्हां सियासी जंग हिन मिस्किन माण्हू जो तव्हां भरजलो थियो, ग़रीबनि खे अजो ॾियो त माण्हू घटि में घटि वेही तव्हांखे दुआऊं त ॾियनि। तव्हां जे वोट लाइ अचो त माण्हू हुनखे तव्हांखे वोट त ॾियनि, तव्हांखे बेदाई टमाटा न हणनि। हे मिस्किन माण्हू वीचारा केॾां वेंदा जेके खुले आसमान हेठि वेठल आहिनि। अच्छा, इहो ॿुधाए पियो त हिन कॉलोनी मां वटि काफ़ी शइ चोरी थी वञे तव्हांजे? हा साईं, असां पाण ख़ुदि अखियुनि सां ॾिठो आहे हिन जा दरवाज़नि जेका ताला आहिनि से मां चोर राति जो तोड़े विया आहिनि ऐं हिननि मंझि जेके पंहिंजो दरियूं लॻल हुआ उहे बि माण्हू खणी विया आहिनि। हिन मथे डिश जेका एंटीना आहे उहे बि माण्हू खणी विया आहिनि ऐं उनखां अलावा पंखा जेके आहिनि से बि ग़ाइबु लॻा पिया आहिनि। तव्हां हींअर बि ॾिसंदो तव्हां दर खुलियल आहिनि त हुते का शइ न आहे। असांजा घर लुड़ी विया, असां तमामु परेशान बि थियासीं, पर पोइ उन खां अलावा जॾहिं कुझु गवर्नमेंट जी महिरबानी बि थी, असांखे वतनी कार्ड बि इशू थिया ऐं इहो बि चयो वियो त तव्हां जेको सो बेखुदका रहो, तव्हांखे जेके मकली ते कुझु घर ठहिया विया आहिनि उहे बि आख़िर ॾिना वेंदा। उन्हनि जे दिलासे में असां काफ़ी वक़्तु दरबदर ज़िंदगी गुज़ारींदा रहूं, ईअं आसरा ऐं चकर हणंदा रहूं। मन अलाह गवर्नमेंट खे साञा ॾे, असां मुतासिर न के कुझु मदद कई वञे त असीं थोरा थियूं। पर अफ़सोस अहिड़ी ॻाल्हि आहे, हेॾा सुठा घर 22 घर अॼु ताईं 2010 खां वठी 2015 थी चुको आहे, पर घर अलाट न थिया आहिनि। असां बस वारनि खे इहा इतलाह था करियूं ख़ुदा रा हिननि बोर्ड मुतासिर वार कई वञे, हिननि सां मदद कई वञे। तव्हां ॿुधायो त तव्हां छा हिन सिलसिले में इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे या की सियासी दुर्दा खे घर जी अलाटमेंट जा हाल तव्हां ॿुधायो आहे? हा साईं, असल ॻाल्हि इहा आहे त 2014 में असांखे चयो वञे थो त सिंध बैंक में तव्हां फार्म जमा करायो तव्हां घर अलाट ॾींदा। उन हवाले सां असां सिंध बैंक में हिकु फार्म जे हवाले सां 500 रुपया फीस भराईसीं त असांखे को अजो मिले, जेको दरबदर जंहिंमें जानवर ज़िंदगी गुज़ारी पिया त असांखे को घर मिली वञे। पर उहे ख़ाली असांखे दिलासा ॾिना विया, उहे पैसा बि असांजा ज़ाया थिया विया। अॼु ताईं बि असांखे घरनि जो मिलण को बि कान उमेदु करियूं था त असांखे पंहिंजो जेको हक़ु ॾिनो वेंदो। हे जेके सियासी धुरियूं आहिनि हे पाण इतवा खे छॾनि, हे जेके मुतासिर आहिनि उन सां मदद कई वेंदी। मकली वेझो 2200 घर ते मुश्तमिल तर्किश कॉलोनी जे बारे में आम ख़्यालु आहे त
ठटे ज़िले जी ॿिनि सियासी धुरियुनि में हंधि इख़्तिलाफ़ जे करे इहे घर 3 साल गुज़रण जे बावजूदु आम माण्हुनि खे अलाट न थी सघिया आहिनि। तव्हां ॿुधायो त कहिड़ो सबबु आहे जो इहे घर आम माण्हुनि खे अलाट साईं हज़रत पियर असांजो ॿुधो आहे चवंदा आहिनि त वॾनि सान लता जन ॿूढ़ा उहो कार लॻी पई आहे, उहो पंहिंजा इख़्तिलाफ़नि जे करे इहे ग़रीबनि घर न थिया। ऐं तव्हां ॾिसो पिया त 5 साल थी विया हिन कॉलोनी खे ठहींदे, ऐं न के घर लाट थिया आहिनि, ऐं बाक़ाइदा हिते जेके गटर लाइनूं आहिनि से दॿी चुकियूं आहिनि, ऐं उन खां अलावा बाक़ाइदा तालनि खे दरवाज़नि खे बाक़ाइदा रंग चढ़ी वियो आहे। ऐं कुझु ॻाल्हियूं इहे ॿुधण में अचनि पियूं त हितां केतिरो सामान चोरी थी चुको आहे। तव्हां ॿुधायो त सरकार हिन स्कीम खे बचाइण लाइ के उपाउ वरिता आहिनि, का सिक्योरिटी वग़ैरह हिन स्कीम ते मौजूदु आहे या न? साईं हिन मेन गेट ते 2 पुलिस वारा सियासत मटंदा आहिनि त ॾिसंदा वेठा हूंदा आहिनि, बाक़ी वधीक ख़बर न आहे त केरु आहे या कोन्हे। अच्छा, हिन स्कीम में कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि? साईं तमामु सहूलियतूं, हिकिड़ो मॉडर्न ऐं जदीद क़िस्म जो शहरु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त असांजे पाकिस्तान में ख़ासि करे इस्लामाबाद ऐं कराची जहिड़े शहरनि खे छॾे बाक़ी कंहिं बि शहर में अहिड़ो शहर तव्हां न ॾिसी सघंदा। अच्छा, हिन स्कीम में केतिरियूं मस्जिदूं आहिनि हिते? फैसिलिटीज़ आहिनि? जी, हिते 3 मस्जिदूं ठाही वयूं आहिनि, हुन खां अलावा कम्यूनिटी हॉल, स्कूल ऐं रांदि जो मैदान, घर तमामु सुठा, अॻियां तमामु गलियूं जेके रोड तमामु वेकिरा पका रोड, ऐं गटर नाली तमामु सुठो, पाणी लाइट हर चीज़ फैसिलिटी रखी आहे, गैस में। तव्हां ॿुधायो त पंहिंजो तव्हांखे बोर्ड में कहिड़े क़िस्म जो नुक़सानु पए थो, ऐं हे घर कहिड़ो सबबु आहे तव्हांखे अलाट न थी सघनि? जी साहब, बोर्ड में असांजा घर ॿर सामान सीधो जेको पोइ सभु लुड़ी वियो, ऐं हीअ जेको तुर्की ठाहे छॾियो आहे सिर्फ़ु नुमाइश जे लाइ। को चवनि पिया MPMN जी आहे, के चवंदा कीअं छा असीं ग़रीब माण्हू उन्हनि जा लाइक़ न आहियूं छा? असांखे बि ॾिनो वञे, असांजा ॿार बचायो, मच्छरनि में पटिजनि पिया, बंदीन ते पिया आहिनि, जेको ठहियो आहे उहो ॾीन बचे ग़रीब माण्हू खे, आवाम खे। बसि इहा सिंध गवर्नमेंट खे असांजी इहा अपील आहे त इहो ख़ासि करे असां ग़रीबनि जो कमु कयो वञे। गुल कई सदर साहब असांजो आहे एलोसो जो, जेकी ॻाल्हि कई आहे सही आहे बिल्कुलु। ठटे वेझो मकली ते बोर्ड मुतासिर लाइ ठाहियल तुर्की कॉलोनी अञा ताईं सजावल जे आम माण्हू खे अलाट न थी सघी आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी सहाफ़ी सां, जंहिं 2010 में लॾ बलाइण जा उहे मंज़र ॾिठा, ऐं न फ़क़ति इहो पर लॾ बलाइण ख़ुदि पाण बि कई। तव्हां ॿुधायो त कहिड़ो सबबु आहे जो मकली वारी तुर्की कॉलोनी अञा आम माण्हू खे न मिली सघी आहे, ऐं 2010 खां पोइ कहिड़नि माण्हुनि खे अलाट थियणी हुई, ऐं कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा हुआ जेके मुतासिर थिया? 2010 जी महाबोर जेकी आई हुई, इन खां पोइ जॾहिं तुर्की जो वज़ीर अज़म तैयब अर्दगान ठटे आयो त उन ऐलान कयो त जेके बोर्ड मुतासिर इलाइक़ा आहिनि उन्हनि खे असीं घर ठाराए ॾींदासीं। उन जे ऐलान खां पोइ हिते तुर्की हुकूमत पारां 15 महीननि में जेको सो 2200 घरनि ते मुश्तमिल तुर्किश कॉलोनी ठाही वई। हाणे उनखे फैसिलेट करण लाइ जेके गवर्नमेंट पाकिस्तान तरफ़ां ड्रेनेज वाटर सप्लाई सिस्टम वग़ैरह जेको सो उहो बि लॻायो वियो, उहो बि मुकमल न थी सघियो आहे। ऐं 5 साल गुज़रण बावजूदि असांजे जाती तलिक़े जा तक़रीबन 2 लख माण्हू मुतासिर थिया, ऐं उहे लॾपलाण करे बदीन, हैदराबाद, कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां विया, ऐं 5 खां 6 महीना उहे दरबदर थिया। ऐं उते के अहिड़ा माण्हू आहे जिन जा घर ख़तमु थी विया, ऐं उहे अञा ताईं खुले आसमान हेठि वेठल आहिनि। ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, उन्हनि जा घर अञा ख़तमु थी विया। पर पाकिस्तान गवर्नमेंट सिंध हुकूमत अञा ताईं उहा तुर्किश कॉलोनी जेका बोर्ड मुतासिरनि लाइ ठाही हुई, उहा 5 साल गुज़रण बावजूदि मुतासिरनि खे न ॾेई सघी आहे, जंहिं करे मुतासिर अञा ताईं उन तुर्किश कॉलोनी मां बेफ़ाइदा आहिनि, ऐं उहा खुलियल ऐं जेको सो ईअं ई पियल आहे, ऐं उहा कंहिं बि माण्हुनि लाइ का बि सहूलियत न थी सघी आहे। अच्छा, आम रहियो आहे त सियासी धुरियुनि में इख़्तिलाफ़ आहिनि, जंहिंजे नतीजे में घर अलाट न थी सघनि, तव्हां छा चवंदा? बिल्कुलु, सियासी धुरियुनि में इख़्तिलाफ़नि जो ई नतीजो आहे जो अॼु ताईं बोर्ड मुतासिर जेके आहिनि उहे इन मां फ़ाइदो न वठी सघिया आहिनि, ऐं उन्हनि खे इन्हनि में नुक़सानु जेको आहे इहो मुतासिरीन जो थियो आहे। हाणे 5 साल थिया आहिनि, उहा तुर्किश कॉलोनी जेकॾहिं माण्हू न वेंदा त आख़िर उहा ख़राबु थींदी रहंदी, उहा डैमेज थींदी रहंदी, ऐं उहा माण्हुनि लाइ बेफ़ाइदा थींदी। अहिड़ियूं ठटे में काफ़ी कॉलोनियूं हुयूं, ठटे वेझो हिकिड़ी ॿी कॉलोनी आहे, उहा बि माण्हुनि खे न मिली, जेका अञा ताईं ख़राबु थी वई, टुटी वई। इहा बि लॻे ईअं थो त माण्हुनि खे सहूलियत लाइ न मिलंदी, ऐं इहा ई ज़बूनाल थी वेंदी, ऐं पोइ चवंदा त बाबा तुर्किश कॉलोनी ठही ऐं ख़तमु थी वई।
ठटे वेझो बोड मुतासिर लाइ ठाहियल तुर्की कॉलोनी हिन वक़्तु तबाह ऐं बर्बाद थी रही आहे ऐं न फ़क़ति इहो पर तुर्की कॉलोनी केतिरनि घरनि मां लोह जूं गिरलूं ऐं दरवाज़ा पुण चोरी थी विया आहिनि। ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त मक़ामी सहाफ़ी गफ़ूर पलेपोटो सां त 2010 जी बोड में सिजावल ज़िले जे माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जो नुक़सानु थियो ऐं कहिड़ा सबब आहिनि जो अञा ताईं हितां जे माण्हुनि खे घर अलाट न थी सघिया आहिनि। जी, जीअं त 2010 जी बोड जेकी आई ऐं उन हिते जी जेकी तबाही कई हुई उनजो को काथो लॻाए कोन थो सघे। अॼु ॾींहं ताईं उन बोड जो जेको तासिर आहे जेकी हाणे जी सूरत हाल ॾिसूं था त माण्हुनि खे जेके दरियाए सिंध में थोरो पाणी अचे थो त माण्हुनि खे उहो बोड यादि अची थी वञे ऐं जेतिरे क़दुरु उन्हनि खे रिलीफ ॾिनो वियो उनजे रिलीफ जे लाइ तुर्की हुकूमत जी महिरबानी आहे जिन त घणी कुझु कयो पर उन खे मैनेज करणु हिते जी जेके इंतज़ामिया हुई या सिंध हुकूमत हुई या उन सां जेके इदारा जेके कंसल्ट हुआ उन्हनि जो फ़र्ज़ु हो त उहे मुतासिरीन खे जेको वाहिर करे उन्हनि जे हवाले कनि। पर हिते इहो आहे त सियासी वायुमंडल जो चकर आहे हिते जेकॾहिं असांखे कंहिं पीपल्स पार्टी जा माण्हू आहियूं त या असांजे ॿियो मुखालिफ़ ग्रुप आहे शिराज़ी ग्रुप जेकॾहिं शिराज़ी ग्रुप खे कंहिंखे ॾिनो थो वञे त उनखे पीपल्स पार्टी रोके थी जेकी पीपल्स पार्टी खे वञे थी त उनखे शिराज़ी रोकण जी कोशिशि कनि था। थियो ईअं आहे जे हाणे कोर्ट जो मसइलो ते कोर्ट में हलियो वियो आहे केस त हे हा जेके घर पाण असांखे कोर्ट विराए ॾिए त उहो वधीक बहितर आहे। माना असांजा हिते एडमिनिस्ट्रेशन एॾी न आयल आहे या हिते चूंडियल नुमाइंदा जेके असांखे केरु पुॼनि कंहिं सियासी दौर सां छो न वापसि थी या उन्हनि में एतिरी का कोन्हे जेके उन खे विरासत करे सघनि हिते जेके मुतासिर माण्हू उन जी वाहिर करे सघनि उन जी मालिकी करे सघनि। हे जेके असुलु कमु हूंदो आहे चूंडियल नुमाइंदा या जेके हिते या जेके चूंडियल हुक्मरान जेके हुजनि उन्हनि जी कमु आहे त उन्हनि जी वाहिर कनि ऐं उन्हनि खे घर विराए ॾियनि। पर हाणे कोर्ट में मसइलो आहे कोर्टूं पाकिस्तान जूं कोर्टूं आहिनि उन्हनि में सालनि ताईं जेके मसइला अञा ताईं को हल थियण जो को आसिरो कोन्हे केतिरनि जे जेके हज़ारनि जी तइदाद लखनि जे तइदाद में केस आहिनि त शायदि घरनि जी उमिरि जेको ख़तमु थी वेंदी पर इहो मसइलो हल न थी सघंदो। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे तुर्की कॉलोनी जे घरनि जी? तुर्की कॉलोनी में हींअर वेंदे त पुलिस जी ॿ गाॾियूं ॿाहिरि बीठियूं आहिनि जेके उते बीठियूं ऐं उन्हनि जे पुलिस जे सरपरस्ती में जेको अंदरि कुझु थींदो हूंदो त उन जा दर दरियूं टुटल आहिनि माल गॾा घोड़ा उते पासे में जेको चढ़नि पिया ऐं उनखे हींअर बरसाति पई उन गाह जाम फुटी आहे माल जो चारो जाम थी वियो आहे ऐं ॿुधण में इहो आहे त वाटर सप्लाई जो जेके लाइनूं आहिनि सेफ जेको माण्हू चोरी करे पटे विया आहिनि ऐं थींदो इहो हुजे इहे जेके असां वटि जेके इहे रस्मूं जेके रहंदियूं थियूं हिकिड़ी जॻहियूं ठहंदियूं जेके उमिरि ख़तमु थी वेंदी पर कंहिंजे हवाले मालिकी न थींदी आहे। तव्हां ॿुधायो 2012 खां पोइ सिजावल ज़िलो अलॻि थी वियो आहे तव्हांजे ख्याल में त ठटे ज़िले में छा सिजावल जे माण्हुनि खे इन जी विरासत सही नमूने थी सघंदी? साईं विरासत जो इहो ई तव्हां ॿुधायो न पहिरीं विरासत इहा थी हुई त जेकॾहिं साकरे जे माण्हूअ खे बि जेके मुतासिर कोन उन्हनि खे बि घर ॾिनो वियो जंगशाह जा माण्हू जेके ॿुढा कोन उन्हनि खे बि घर ॾिनो वियो जंपी रहे माण्हू उन्हनि जे लाइ करे हिकु भई ॿिए धुरो वरी केस दाख़िल कयो त भाई मुतासिर कोन्हे ऐं उन जे तहत जेको सो माना हाणे कोर्ट जो मसइलो थी वियो आहे ऐं थींदो इहो त पंहिंजा नवाज़ण जेको पंहिंजो माण्हू उनखे नवाज़ियो वेंदो मुतासिर पंहिंजे घर ते जेके हूंदा सो दरबदे ज़िंदगी गुज़ारींदा भई को आसिरो कोन्हे। जी तुर्की सरकार बोल मुतासिर लाइ जेका कॉलोनी ठाही आहे उहो सिर्फ़ु 15 महीननि में मुकमल कई जॾहिं त सिंध सरकार जी इहा सूरत हाल आहे जो 3 साल स्कीम खे मुकमल थियण जे बावजूदि अञा ताईं आम माण्हुनि खे घर अलाट न थी सघिया आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां 2010 में तव्हां कहिड़े क़िस्म जो नुक़सानु थियो ऐं तुर्की कॉलोनी लाइ तव्हां केतिरा भेरा अप्लाई करे चुका आहियो? असां 3-4 दफ़ा दरख़्वास्तूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि उते लिस्ट में नालो चढ़ंदो पर अलाए छो नालो कटियो वञे। 2010 जी जेका बोडी हुई ख़तरनाक बोडी हुई इन में सिजावल तहलको मुकमल ॿुॾी वियो हो। जेकॾहिं विरासत जे हिसाब सां अचे त सिजावल तहलके जो वॾो हक़ आहे घटि में घटि अधु जेका 2200 तुर्की घरनि मां अधु घटि में घटि सिजावल खे मिलणु खपनि पर अलाए छो इहे सियासी मुंझनि जे करे मुंझारनि जे करे बोड मुतासिर जा घर रहिया पिया आहिनि। 3-4 साल थी विया आहिनि असांजे मुस्लमान मुल्क जेको दोस्त मुल्क आहे तुर्की उन तरफ़ां 2200 घर त मकली ते ठाहिया विया आहिनि पर अञा ताईं उन्हनि जी जेका था माना कंहिंजे हवालगी न थी आहे कंहिंखे ॾिना न विया आहिनि अलाटमेंट न थी वई आहे इन करे सरकार को क़दम खणी नथी सघे छाकाणि त जो हुन में सियासी मदाख़लत आहे। सियासी मदाख़लत जे करे नतीजो इहो निकितो आहे त घर तबाह थी विया आहिनि उन जा दर दरियूं आहिनि ई कोन वॾी लागत सां जेको इहे घर ठहिया हुआ पर अॼुकल्ह उन्हनि जी हालत तमामु ख़राबु थी पई आहे। हाणे ज़रूरत हुन ॻाल्हि जी त जो हुकूमत खपे त फिलफोर को न को तहरीक वठी हुकूमत ॾेई ऐं जेके बोड मुतासिर खे घर ॾिना वञनि। ॿुधायो जी विरासत जेका आहे उहा शफ़ाफ़ तरीक़े सां कीअं थी सघे थी?
विरासत हिकु इलाही तरीक़ा आहिनि, पर जेकॾहिं बोर्ड मुतासिर जो जीअं जेको कार्ड मिलियो हो बोर्ड मुतासिरनि खे, जंहिंमें इमदादी रक़म मिली हुई, अहिड़े नमूने सां उन्हनि जी जेकॾहिं चूंड कजे, पुखा कढजनि उन में कार्डनि मंझां, त उहो थी सघे थो शनाख़ती कार्डनि जी विरासत मां जेकॾहिं इहा चूंड करे सघिजे कंप्यूटराइज़्ड या के शफ़ाफ़ तरीक़े सां, त असुल हक़दारनि खे हक़ मिली वेंदो ऐं असुल मुतासिरनि खे उहे घर मिली सघंदा। न कि जेकॾहिं पाण विरासत कंदा त पके जा माण्हू जुमशाही साकरो घारो जे माण्हुनि खे अलॉटमेंट थी वेंदी। हिते जा जेके असुल बोर्ड मुतासिर आहिनि सजावल जा, जंहिंमें जाती आहे, चोड़ जमाली आहे, बठर जा माण्हू आहिनि, उहे रहिजी वेंदा लिया। मकली वारी तुर्की कॉलोनी 2012 में मुकमल थी आहे ऐं सजावत ज़िले जे मुख़्तलिफ़ माण्हुनि केतिरा ई भेरा डिप्टी कमिश्नर ऑफिस जा बंदि कया आहिनि ऐं घरनि जी अलॉटमेंट लाइ दरख़्वास्तूं पुण जमा करायूं आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं शाह बंदर सां तालुक़ रखंदड़ सुल्तान फारूक़ी सां। साईं तव्हां ॿुधायो त तव्हां घणा भेरा तुर्की कॉलोनी में घरनि लाइ अप्लाई कयो? साईं इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी वॾी सितम ज़रीफ़ी आहे जो असांजा इहे इलाइक़ा सभु ॿुढा सूरजाणी में कोटालमू वटि जेको घारो पियो, उन खां पोइ तक़रीबन हज़ारे लखे माण्हू जेके आहिनि सो हितां लॾ पलाण करे पंहिंजा अबाणा कख छॾे उन नक़ल मकानी कई। माण्हू कराची, हैदराबाद ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾे वञी, नूरियाबाद वारे पासे वञी तरसिया। उन्हनि केतिरा ई महीना जेको आहे सो इहो अज़ाब भोॻियो। इहा वरी बि जस आहे उन तुर्की जे वज़ीर आज़म खे, जंहिं हिते मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾो इहो मेगा प्रोजेक्ट चइबो जो अरबें खरबें रुपया उन ख़र्च करे हिकिड़ी तमामु ज़बरदस्त अहिड़ी कॉलोनी जोड़ी आहे जेका ॾिसण वटां बि आहे। जेकॾहिं तव्हांजी कैमरा जे उन मंज़रनि में उहा आई हूंदी त ॾिसण वारनि खे बि उहा ज़रूरु जेका आहे सा पसंदि ईंदी। पर वॾी सितम ज़रीफ़ी त इहा आहे त असांजी जेका गवर्नमेंट आहे, ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट, उहा मुकमल तौर ते 5 सालनि में नाकाम नज़र आई आहे। जेके बोर्ड मुतासिर आहिनि उहे अञा ताईं वीचारा पंहिंजे पेरनि ते बीह न सघिया आहिनि। त वरी 2015 में वरी बि शाह बंदर में कोका बंदि ऐं मुनारकी जेका सूरत बंदि आहे उन में वरी बि घारा पिया आहिनि, माण्हू वरी बि मुतासिर थिया आहिनि। जेके 2010 में मुतासिर थिया उहे वरी 2015 में मुतासिर थिया। 2010 वारी जेके बोर्ड आहे उन में जिन माण्हुनि खे जेको राइट हो, जेको मिलणो हो, उहो न मिली सघियो ऐं वरी 2015 में वरी माण्हू मुसीबत में अची फाथा आहिनि। ऐं सभ खां पहिरीं वज़ीर आज़म पाकिस्तान खां ऐं जेको तुर्की जो जेको वज़ीर आज़म आहे तैयब अर्दगान ऐं ॿियनि जेको सो अहिड़नि वस वारनि अमलदारनि खां मुतालबो करणु घुरां थो त जेके माण्हू मुतासिर आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते जेके घर ठाहिया विया आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि। उन लाइ शफ़ाफ़ रस्तो इख़्तियार कयो वञे त जीअं मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ मिली सघे। हा, तव्हां ॿुधायो त तव्हां 2010 जी बोर्ड में कीअं मुतासिर थिया? साईं 2010 बोर्ड में जेको असांजा जेके बि सामान वामान हुआ से सभु जेको सो बोर्ड में अची विया हलिया। का शइ न बची, घर बर सभु 3-4 ॾींहं पाणी बीठो तेसी घर बर सभु किरी हलिया। ऐं बाक़ी जेको सो इहो इमदाद वग़ैरह इहो हुन 2010 में किन माण्हुनि खे मिली, उहो अहिड़नि माण्हुनि खे ज़्यादा मिली जेके उन्हनि जा ख़ासि जा माण्हू हुआ। बाक़ी जेके ग़रीब लेजे जा माण्हू हुआ उहे त इलाही रहिजी हलिया आहिनि। ऐं उनखां पोइ तव्हां हाणे ॾिसो, हाणे जेकी बोर्ड आई आहे ऐं जेके बि अंदरी पासे दरिया वेठनि हाणे सभु मुलाई अची हलिया आहिनि ऐं बंदियुनि जे मथां। त उन्हनि जी का वार करण वारो न आहे। असीं जेको सो 3-4 पासे असांजा माण्हू असीं उन्हनि जी सर्वे कंदा आहियूं। ऐं हीअ जेकॾहिं कॉलोनी ठही आहे त इहे कॉलोनी आख़िर कंहिंखे ॾींदा? माण्हू त जेके हिते आहिनि न, मक़ामी माण्हू बि आहिनि जेके बोर्ड सतायल बि आहिनि, सभु असांजे ज़िले ठटे जा ई आहिनि न। पोइ इन्हनि खे इहे घर फराहम नथा करे ॾियनि छो? वञनि उन्हनि जी तस्दीक कनि त वाह वाक़ई घरनि जा लाइक़ु आहिनि त उन्हनि खे घर ॾियो। जेकॾहिं घरनि जा लाइक़ु न आहिनि त पोइ भले तव्हां उन्हनि खे घर न ॾियो। तव्हां पंहिंजी सर्वे करियो, रिसर्च वञी करियो हुते त वाक़ई माण्हू तबाह थियल आहिनि या कोन्हे। जेकॾहिं तबाह थियल माण्हू न आहिनि त पोइ उन्हनि खे घर, तबाह थियल आहिनि त पोइ उन्हनि खे घर ॾिना वञनि। इहे असीं जेको सो सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त महिरबानी करे तव्हां सुम्हो उन कुर्सियुनि ते, छा कुझु जाॻो, कुझु माण्हुनि जी हेल्प कयो, कुझु माण्हुनि खे माण्हू करे सम्झो तव्हांखे माण्हू करे सम्झंदा। ईअं न त पोइ जेको सो हिते असांजे मुंहं में वरी कुझु गंदा लफ़्ज़ निकिरनि। असीं गंदा लफ़्ज़ कढणु नथा चाहियूं। असीं चऊं था त अचो असां माण्हुनि जी वार करियो, असांजी न करियो, ओड़े पाड़े वारनि जी करियो, दरिया वारनि जी करियो, उन्हनि जो हाल ॾिसो ऐं उन्हनि खे घर फराहम करियो, उन्हनि जे बचनि खे तइलीम ॾियारियो, सुठियूं इस्पतालूं हुते इस्पतालूं खोले ॾियो। हीअ बाक़ाइदे हिकिड़ी फैक्ट्री ऐं हिकिड़ी वॾी में वॾी कॉलोनी ठही वई आहे जेके 2200 घरनि 2200 घरनि में केतिरा ख़ानदान रही सघनि था, इहो त तव्हां पाण ई सोचे सघो था। ऐं जेकॾहिं उहे माण्हू लाइक़ु आहिनि त तव्हां भले उन्हनि खे घर ॾियो, जेकॾहिं लाइक़ु न आहिनि त तव्हां न ॾियो। तव्हां ॿुधायो त आम ख्याल आहे त ठटे ज़िले जे 2 सियासी धुरियुनि में इख़्तिलाफ़ आहिनि जंहिंजे करे घर अलाट न थी सघनि। तव्हांजो छा ख़्यालु आहे? बसि असीं त ईअं सम्झूं था जेकॾहिं 2010 में बि अलाट न थिया ऐं उन बोर्ड वारे माण्हुनि लाइ ठहिया, हाणे जेकॾहिं हीअ बोर्ड आई आहे त हिन में केतिरा माण्हू सतायल आहिनि,
घर खाली पिया आहिनि, खिड़कियूं बि निकिरनि, दरवाज़ा पिया निकिरनि, पंखा निकिरी विया हलिया आहिनि, अलाए छा जो छा आहे, तबाह थींदी वञे ॾींहों ॾींहुं। त माण्हुनि खे ॾियो न, माण्हुनि खे रायो, ग़रीब ख़ुशि थियनि, पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारीनि। हाँ, सुठी ज़िंदगी गुज़ारीनि। हिते स्कूल बि आहिनि, फर्स्ट क्लास स्कूल ठहिया पिया आहिनि, फर्स्ट क्लास मार्केटूं ठही पियूं आहिनि, सुठे में सुठियूं मस्जिदूं ठही पियूं आहिनि, ऐं जिन जो आउं सम्झां थो त अहिड़ी हरू ठटे में मस्जिद ई कोन्हे जहिड़ी अहिड़ी मस्जिदूं ठहियलु आहिनि। त उहे माण्हुनि खे ॾियो, माण्हू हिते रहनि, हिते आबादी थिए, ऐं ताकी जेके दरिया जे अंदरि वारा माण्हू निकिरी पंहिंजो ॿाहिरि अचनि, आबादी करण जे लाइ भले पंहिंजो हलिया वञनि, जिन त रहनि हिते, बचनि खे सुठी तइलीम ॾियारीनि। छा असां ॿारहाड़ी वारे माण्हुनि जो हक़ु तइलीम न आहे ॾियारणु? छा सुठी तइलीम असीं ॿारहाड़ी वारा नथा ॾियारे सघूं, या सिर्फ़ु पैसे वारा ॾियारे सघनि था? त इहे कॉलोनियूं असां ग़रीबनि खे ॾियो न, जेको असीं पंहिंजा बचा सुठे नमूने सां पढ़ाए सघूं। सुठा हिते असांखे टीचर रखी ॾियो, सुठा टीचर रखी ॾियो, ऐं आहिनि मार्केटूं आहिनि, असांखे मार्केटूं चालू कराए ॾियो। हर सहूलियत हिते ई आहे, असांखे हिते ई हर शइ ॾिनी वञे। हा न, गुज़र सफ़र बि असांखे ॾिनो वञे। पासे में फैक्ट्री आहिनि, सीमेंट फैक्ट्री हले पई, हिते को मक़ामी माण्हू न आहे, सभु ॿाहिरियां माण्हू। छा असां वटि एतिरा ई सभु के इंजीनियर आहिनि छा जेको फैक्ट्री असांखे ड्यूटी नथी ॾे? ग़रीब माण्हू त हुननि खे खणे, ॾिसे, उन्हनि जी सर्वे करे। बेकार माण्हू त हुनखे न खणे। असांजो इहो ज़ोर न आहे त को ज़बरदस्ती असीं खणायूं, न। हुननि में टैलेंट ॾिसनि, उन्हनि जी कारकर्दगी ॾिसनि, पोइ भले उन्हनि खे खणनि, ऐं पोयां उन्हनि जो जेको सॼो डेटा वठनि त भाई कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, पोइ उन्हनि खे भले रखियो वञे। 2010 वारी बोर्ड में मुतासिर थींदड़ बोर्ड मुतासिरनि खे जे लाइ तुर्की गवर्नमेंट पारां तोहफ़े तौरु ठटे ज़िले में 2200 घरनि ते मुश्तमिल ही कॉलोनी जोड़ी वई, जेका अॼु सुनसान ऐं उजाड़ घरनि जो ॾेख ॾेई रही आहे। हे उहे घर आहिनि जेके बोर्ड मुतासिर माण्हुनि खे मिलणा हुआ, पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जो हिन घरनि मां दरियुनि समेत पंखा पिणु चोरी थियनि पिया, ऐं हिन कॉलोनी जा केतिरा ई स्ट्रक्चर पिणु जुड़ी ऐं तबाह थी रहिया आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त ठटे ज़िले जी 2 सियासी दौरनि में थींदे 2 अहम सियासी दौरनि में हलंदड़ इख़्तिलाफ़ जे नतीजे में हे घर जेके आम माण्हुनि खे अलाट न थी सघिया आहिनि, उन जे लाइ को बहितर रस्तो ऐं बहितर फ़ैसिलो करणु खपे त जीअं हिते बोर्ड मुतासिरनि खे फ़ाइदो मिले ऐं उहे हिते मुंतक़िल थी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा।